लाड़काणे में HIV मुतासिरन सां नफ़रत न प्यार सां पेश अचो जे उनवान हेठ सुजाग तंज़ीम पारां सेमिनार कोठायो वियो। इन हवाले सां ॾिसूं था अशफाक अली सांढाणो जी रिपोर्ट। लाड़काणे में सुजाग तंज़ीम तरफ़ां सेमिनार जो इनक़ाद कयो वियो, जंहिंमें HIV एड्स मुतासिरन सां नफ़रत न प्यार सां पेश अचण बाबति आगाही ॾिनी वई। सेमिनार में मौजूद शिरका चयो त HIV एड्स मुतासिर माण्हू असांजी तवजो जा तलबगार आहिनि। असांखे रिश्ता न पर पंहिंजा रवैया तब्दील करणा पवंदा। 2018 में जेको आउटब्रेक थियो हुयो HIV जो, उन जे ज़रिए जेका मुआशरे जे अंदरि बिगाड़ अची वियो हिकिड़ो, उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके HIV सां माण्हू आहिनि उन स्टिग्मा खे मिटिगेट करण लाइ, ख़तमु करण लाइ हीउ प्रोजेक्ट असां डिज़ाइन कयोसीं। ऐं हीउ प्रोजेक्ट जो मक़सदु इहो हो त असां अहिड़ो कुझु कजे, अहिड़ी एक्टिविटीज़ कजनि जंहिंसां आम जो कम्यूनिटी आहे, जा आम माण्हू जेके आहिनि, उन्हनि में HIV सां ज़िंदगी गुज़ारंदड़ माण्हुनि जे लाइ जेका नफ़रत आहे उहा ख़तमु थी वञे, त जीअं HIV सां गॾु ज़िंदगी गुज़ारण वारा माण्हू बि हिकिड़ी पुरतमा ज़िंदगी असांजे मुआशरे जे अंदरि गुज़ारे सघनि। छो जो ही बीमारी कोन्हे का, HIV हिकु वायरस आहे ऐं HIV सां गॾु भरपूर ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी पई। से हमने काम शुरू किया था पिछले साल 1 दिसंबर को लॉन्च किया था, तब से अब तक में बहुत फ़र्क पड़ा है लोगों के बारे में। जहाँ पे जो लोग HIV के साथ ज़िंदगी गुजार रहे थे, उनके जो नेगेटिव तासुरात थे उनमें बहुत हद तक तब्दीली आई है। हमने जो सर्वे कंडक्ट किया था उसमें रतोडेरो ताल्लुका में हमने देखा कि 46% तक हमने नॉलेज वगैरह में, परसेप्शंस में बेहतरी देखी। और अभी जब हमने बाकी लाड़काना, डोकरी और बाकरानी के ताल्लुकों में जब वो सर्वे दोबारा रिपीट किया तो भी हमने 36% लोगों तक हमारा जो पैगाम है वो पहुंचा है। अल्हम्दुलिल्लाह हाणे माण्हुनि में अवेयरनेस घणी आई आहे, सुजागी घणी आई आहे। इन खां पहिरियों असां जॾहिं ॻोठनि में वञूं पिया, रते देरे साइड आहे, रते देरे साइड असां वञूं पिया त उते माण्हुनि में का सुजागी कोन्हे। एतिरे क़दुरु जो माण्हुनि खे डिस्प्लेस्ड करे छॾियो, घरनि मां कढी छॾियो, ॻोठ मां कढी छॾियो। पर हाणे असां जॾहिं उते ई वारस नुमाशीअ पंहिंजी अवेयरनेस करण खां पोइ वियासीं, सेशन करण खां पोइ वियासीं, एतिरी यकीन कयो तब्दीली आई जो हाणे उहे ॿार जिन ॿारनि खे दुदकारियो पियो वञे, गॾु खेॾायो न पियो वञे, हाणे उन्हनि ॿारनि खे गॾु खेॾायो थो वञे। नंढड़ा ॿार उन्हनि खे पाण सॾु करण था अचनि, उन्हनि जा वालिदेन ख़ुदि राज़ी आहिनि। जिन ॿारनि खे स्कूल में दाख़िल न कयो वेंदो, उन्हनि खे हाणे स्कूल में दाख़िल कयो थो वञे। 6 महीना असां लाड़काना में ऐं डोकरी बॉर्डर में कमु कयो आहे, त जंहिंमें मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी माण्हुनि खे अवेयरनेस न हुई, जेके हाणे अवेयरनेस अची वई आहे त HIV कीअं फैलिबी आहे, HIV छा मां थींदी आहे ऐं कीअं न थींदी आहे। हाणे काफ़ी माण्हुनि खां अगरि तव्हां पुछंदो वञी त उन्हनि खे काफ़ी मालूमात आहे त HIV सिर्फ़ु सिंध रत में फैलिजण सां थींदी आहे। उनमें काफ़ी माण्हुनि में मालूमात आहे पहिरियां जेका न हुई। हाणे अगरि तव्हां कंहिं बि विलेज में वेंदो, तव्हां अगरि उनखां पुछंदव त उहो तव्हांखे ॿुधाईंदा त HIV या एड्स मुतासिरन सां मेल जोल ऐं बहितर लाॻापा रखण सां HIV एड्स मुतासिरन पंहिंजी बीमारी सां बहितर अंदाज़ में मुक़ाबिलो करण सां गॾु मुआशरे में बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि था। कैमरामैन शहरियार अली ओडे सां गॾु अशफाक अली सांढाणो, आवाज़ TV न्यूज़, लाड़काणो।